خشية الله وتلك الأمثال نضربها للناس لعلهم يتفكرون. मुख्तसर हम्द व सना के बाद ये ही प्रोग्राम जो हुआ है शान सहाबा अहले बैत के हवाले से मुनाफिक भी हुआ है। इन्हीं प्रोग्राम में कुरान मजीद जिन तलबा या तालिबात मदरसे में पढ़ी रहे हैं उनके हवाले से दीन की तबलीग जेका है वो रखे लाए उनकी हौसला अफजाई के लाए माशाअल्लाह मोहतरम जनाब साईं अब्दुल्ला अली साहब ऐं मुंहिंजा जेके साथी ऐं टीम जा जेके साथी आहिनि उनजी वॾी महिनत ऐं काविश आहे अल्लाह ताला पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। आप लोग आए कि साईं जनाब से हुकुम करो मुख्तसर सदारती के कलमात इन प्रोग्राम के हवाले से मुख्तलिफ यानी कि महल आए यानी हिकिड़ो प्रोग्राम जे हवाले सां रखियल आहे शान सहाबा अहले बैत सां उन सां गॾोगॾु तलबा ऐं तालिबात जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ जेको तक़रीब मुनक़िद कयल आहे क़ुरान मजीद के शान ऐं फज़ीलत जे एतबार सां अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे त लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शयतिल्लाह जेकर हिन क़ुरान के असां जबलन ते नाज़िल कयो आहे अल्लाह जे ख़ौफ़ मां इहे रेज़ा रेज़ा थी वेंदा। क़ुरान जेको आहे जंहिंजे मुताबिक़ अल्लाह के पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त खैरुकुम मन तअल्लम अल-क़ुरान व अल्लमा तव्हां में बेहतरीन इंसान उहे आहिनि जेके क़ुरान खे सिखनि था ऐं सेखारनि था। क़ुरान मजीद ही अज़ीम कलाम आहे। खुशनसीब आहिनि उहे इंसान जिन जो लगाव मोहब्बत ताल्लुक़ क़ुरान सां आहे। ये कुरान जो है अल्लाह ने पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया इन्ना अल्लाह यरफउ बिहाज़ल किताब अक़वामन व यदउ बिआखरीन। अल्लाह ताला इन कुरान के जरिए कौमन के उरूज ताईं पहुंचाईंदो आहे ऐं जेके माण्हू इन कुरान के छॾे था अल्लाह ताला उन्हनि कौमन के ज़लील ऐं ख़्वार कंदो आहे। इन करे ये कुरान जेको आहे इंसान मोहब्बत ऐं ख़ुसूसन जेका आहे एतिरी क़दर रौनक ऐं हिन मस्जिद सां त तमामु घणो पुराणो जेको आहे असांजो हिकिड़ो ताल्लुक़ आहे। उन वक़्त खां जॾहिं मस्जिद ठही हुई तक़रीबन 1990 में 88 खां वठी करे 90 में असां हिफ़िज़ कयो कराची में असां सां वक़ार अहमद बर्ग वालिद साहब नूर अहमद ऐं ॿिया का साथी सां गॾु हुआ। 90 खां बाद असां तरावीह इन मस्जिद में पढ़ायूं आहिनि। तक़रीबन शायद मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ भी 4-5 साल जेको आहे मस्जिद में 90 खां बाद 95, 94, 95 जी अरसे पे इन मस्जिद में हिते मुसल्ले ते असांजो तरावीह पढ़ायूं। मोहतरम असांजो वॾो चाचो जेको आहे डॉक्टर दिलरुबाज़ साहब अल्लाह ताला उनजी क़ब्र खे मुनव्वर फरमाए उन क़ब्र ते अल्लाह ताला करोड़ रहमत फरमाए। उन्हीं की
संगे बुनियाद सदका जारिया है। नबी अलैहिस्सलाम की हदीस है इंसान मरण का बाद हुनजा सब अमल मुनक़द थींदा आहिनि। टे हुनजा अमल बाक़ी रहंदा। हिकिड़ो आहे सदका जारिया, जो हिकिड़ो इल्मु पढ़ायो हुजे जेको माण्हुनि खे फ़ाइदो पहुचे, तो नेक औलाद छॾे वञे जेका हुनजे लाइ दुआ करे। मुंहिंजा भाइरो ही सदका जारिया आहे। उन्हीं शख्स हमसां गॾु ॿिया जेके जेका टीम तयार कई आहे, पौधो लॻायो आहे जेको हिकिड़ो हिन वक़्तु वण थी तयार थी वियो आहे। ऐं उहे उन जा तयार कयल जेका टीम आहे, जेके आलिम आहिनि, जेके हाफ़िज़ आहिनि, उन्हनि में हिकिड़ो शऊर पैदा थियो आहे। ऐं विच जे कुझु अरसे में सुस्तियों और कोताहियों का बाद दोबारा हिकिड़ा बलबला केस और जज्बो या तमाम अहम में हिन वक़्तु जेको आहे मोहतरम साईं अब्दुल्ला अलवी साहब ऐं उनजा भाइर ऐं ॿिया सां गॾु जेके साथी आहिनि, उन्हनि जूं कोशिशूं ऐं काविशूं जेको हुन कारवान खे अॻिते हलाइनि पिया, अल्लाह ताला पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। इन्हीं करे कुरान मजीद इस सिलसिले के तमाम बेहतरीन अंदाज सां सोशल मीडिया के हवाले से एक्टिविटियूं असां ॾिसूं पिया। ऐं उन्हीं खां अलावा उहे शयूं हींअर तव्हांजे साम्हूं ईंदियूं, उन्हनि जी कारकर्दगी तव्हांजे साम्हूं ईंदी। ऐं ॻोठ वारा ऐं हुननि जो जेको औलाद आहे, जेके बच्चा आहे, जेके पढ़नि था ऐं जेके हिन लाइ कोशिशूं ऐं काविशूं कनि पिया, सभई उन सवाब के मुसाफ़ शरीक आहिनि। त इन्हीअ करे क़ुरान मजीद जेका आहे इंसान जो ताल्लुक़ हुजणु खपे। अल्लाह ताला हिन क़ुरान जे ज़रिए क़ौमनि खे उरूज ताईं पहुचाईंदो आहे। अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो आहे त हिन अमानत खे इन्ना अरज़ना अमानत अला समावाति वल अर्ज़ि वल जिबालि फअबैन अन यहमिलनहा व अशफक़न मिनहा व हमलहा अल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। इन अमानत खे असां आसमान ज़मीन ते पहाड़नि ते सभिनी खे पेश कयोसीं, सभिनी इनकार करे छॾियो आहे। इन अमानत खे इंसान ई वरितो आहे। इन करे मुंहिंजा भाइरो, जेको माण्हू दिलि में सोचे थो त आउं पंहिंजे रब सां कचहरी कयां, पंहिंजे रब सां गुफ़्तगू कयां, नबी अलैहिस्सलाम जी हदीस आहे त फलियक़रा अल क़ुरान, उनखे घुर्जे तो क़ुरान पढ़े। रीस जेका आहे हिकिड़ी रीस हूंदी आहे, कंहिं शइ में करणु जाइज़ न आहे, मगर ॿिनि शयुनि में ला हसद इल्ला फितरतैन, ॿिनि शयुनि में रीस करणु रशक करणु जाइज़ आहे। हिकिड़ो उहो शख़्स जंहिंखे अल्लाह ताला क़ुरान जो इल्मु अता कयो आहे ऐं रात करणु जेको आहे उहो जाइज़ आहे। तो मुंहिंजा भाइरो, क़ुरान मुतालिक़ अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, मन तरा हरफन मिन किताबिल्लाह फलहु बिही हसनतुन वल हसनतु बिअशरि अम्सालिहा ला अक़ूलु अलिफ लाम हर्फ बल अल्फुन हर्फुन वल लाम हर्फुन व मीम। फरमाइंदे क़ुरान में हिकु हरफ पढ़ियो आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो हिन मौजूदा दौर में जेके मुख़्तलिफ़ शयूं असां वक़्त जो ज़ियान पिया कयूं, उन्हनि शयुनि जो को फ़ाइदो कोन्हे, उहे वक़्त जो ज़ियान आहे। तव्हां क़ुरान सां ताल्लुक़ क़ाइमु करे क़ुरान मजीद जो हिकु हरफ पढ़ंदो त फरमाइंदो उनखे नाम अमाल में पाण फरमायो त आउं पाण हदीस आहे, पाण फरमाईंदा ला अक़ूलु अलिफ लाम मीम हर्फुन, आउं नथो चवां त अलिफ लाम मीम हर्फ आहे। फरमाई अलिफ अलॻि हर्फ आहे, लाम अलॻि हर्फ आहे, मीम अलॻि हर्फ आहे। जंहिं शख़्स जेको आहे अलिफ लाम मीम जी तिलावत कई आहे, हुनजे नाम अमाल में नेकियूं लिखियूं। क़ुरान मजीद 6666 आयतूं आहिनि। हिकु हरफ खे जेकॾहिं 10 सां ज़रब करे त लखनि जे तादाद में वञी नेकियूं थियनि थियूं। इन करे ही क़ुरान क़यामत जे ॾींहुं सिफ़ारिश बि थींदो, या अय्युहल्लज़ीना आमनू अनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय यौमुन ला बैउन फ़ीहि वला ख़ुल्लतुन वला शफ़ाअह वल काफ़िरून हुमुज़ ज़ालिमून। फरमाया ईमान वारो अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो,
इजाजत दी दो आवाज़ के सिफारिशी की तलाश होगा मुझे फलां शख्स के पास सिफारिशी थे फरमाए शफीअन ले असहाबी ये कुरान जो है वो सिफारिशी की दे अल्लाह मुझे सिफारिश कबूल फरमा फरमाया एक हदीस में जब रोजे है कुरान भी जो जिक्र करते तो अस्सियाम वल कुरान यशफान लिल अब्द फरमाया कुरान की सिफारिश कर दो रोजों की सिफारिश कर दो फरमाया फयशफान अपने हदीस में अल्फाज फयशफान लिल अब्द फरमाया फिर हदीस सिफारिश का कबूल करेंगे ओ दी हो तमाम सख्त दी हो जय दी जो पाए इन तन ते कपड़ों को हो पैर में जूती को होगी केर बकह के सुना दो गुण आई सब रिश्ता है नाता है दोस्ती सब खत्म थी वियो को कह के सुना दो भी कोना उते फरमाईदा ओ नी हो जैनी जो पाए से जे एक मील जे मिकदार पे हो ऐ अल्लाह के पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस है मशहूर है मर्द औरत सब जा सब उठाना होता हजरत आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह तआला अन्हा फरमाती या रसूल अल्लाह छा मर्द औरत जो उठण जे तरफ न दिसंदा फरमाईदा आयशा मामलो एतिरो सख्त हूंदो जो कंहिंखे ॾिसण जी हिम्मत न कोन फरमाईदा उन सख्त गर्मी के अंदर एक तो सदको हूंदो जेको अल्लाह के रस्ते में माण्हू सदको कंदो फी ज़िल्ल सदक़तिही पंहिंजे सदके जे छां जे हेठां हूंदो इन मस्जिद के कमर में इन मदारिस के कमर में इन सुठन दीनी कमर में अल्लाह के रस्ते में खर्च कंदो तो वो छां थींदो क़यामत जे ॾींहुं उहो सिज जो हिकिड़े मील जे फासले ते हूंदो उन जी गर्मी ऐं तपश खां बचाइण जे लाइ फरमाईंदो सदको हूंदो जेको छां फरमाई ऐ कुरान मजीद जो है फरमाई आल इमरान जका सूरतुल बकरा जिते जिते पविंदो उते ही साहिबान हुंदा जिते जिते हलंदो उते ही साहिबान हुंदा फरमाई केरो नहीं खुशनसीब इंसान हां दुनिया की तालीम पढ़ाए उनमें को हर्ज कोने पर दीनी शऊर भी उनके ॾियारे अल्लाह ताला के कुरान की तालीम में उन्होंने ॾियारे जो इंसान इही बनाए तो उनके दिल जी जेका है कट जेका है इहा खत्म करे थी इंसान में शऊर इहो पैदा करे तो यो अल्लाह नो कलाम इन्हीं इन्हीं दिल में नूर है रोशनी यो कुरान पैदा करे तो सुनानत जो भाई कुरान पैदा करे तो मां जी सुनानत यो कुरान दे तो इहा तो मां अलमा भी है जिन अल्लाह फरमाया तो फला तकुल्लहुमा उफ़िन जेकर तू कुरान पढ़ल होंदे ऐ कुरान जो शऊर होंदो फरमाया पंहिंजे मां पीउ खे उफ़ भी न चओ पाणे से जा हक़न जो शऊर भी जो कुरान तो ले तौहीद जो है एक अल्लाह की वहदानियत जे बारे में अल्लाह फरमाए तो दा वो रब है कुल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाअ व तुइस्सु मन तशाअ व तुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर जो अल्लाह बादशाह जो बादशाह जंहिंखे तू बादशाही दी जंहिंखां तू बादशाही खसे वठी जंहिंखे तू इज्जत दी जंहिंखे तू ज़लील बनाई बियदिकल खैर हरायूं तुझे हथ में आहिनि इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर बेशक तू हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे एहो शऊर असांखे कुरान ॾिनो आहे रब जी वहदानियत जो शऊर जेको आहे उहो कुरान ॾिनो आहे पैगंबर जी किताब जो शऊर अल्लाह कुरान में ॾिनो आहे इन्ही करे फरमाईंदा हिन कुरान जी हिफ़ाज़त असां कई आहे इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून इन ज़िक्र के असां नाज़िल कयो इन जी हिफ़ाज़त असीं कंदड़ आहियूं तो ज़िक्र कुरान की आहे ज़िक्र जो आहे नमाज की आहे अक़ीम सलात अल-ज़िक्री ऐं ज़िक्र जो आहे कुरान आहे इंसान सुकून जे तलाश में आहे राहत मिले सुकून मिले इन दुनिया के अंदर जो आहे माण्हू इन सुकून ऐं राहत जे तलाश में आहे फरमाए अल्लाह को नुस्ख़ो ॿुधाए छॾियो आहे ए इंसानो अॼो त कुरान वो नुस्ख़ो थो ॿुधाए अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब खबरदार अल्लाह के ज़िक्र सां दिल के इत्मीनान मिले थी सुकून मिले थी न दौलत से सुकून मिले थी न पैसे से सुकून मिले थी न मिल्कियतन से सुकून मिले थी न मिल्कशेक से सुकून हासिल थिए थी जेकॾहिं असीं अवां राहत चाहूं था अल्लाह ने मस्जिद में जो नबी अलैहिस्सलाम की हदीस आहे सबअन युज़िल्लुहुमुल्लाहु फी दिल्लिही यौम ला ज़िल्ला इल्ला ज़िल्लुहु सत किस्म जा माण्हू जिनके अल्लाह अर्श के छां हेठि रखंदो जंहिंजी रब जे अर्श के छां खां सवा ॿी का छां न हूंदी फरमाए हिकिड़ो इमाम आदिल इंसाफ
नशा फी इबादत रब्बी, जो वो नौजवान पंहिंजी जवानी अल्लाह जी इबादत में गुजारी, वो चौकनि चौराहनि ते वेठो आहे, वो कुंडनि घंटियुनि गलनि में वेठो आहे, सॼो ॾींहुं मोबाइल ऐं शहर में वेठो आहे। ही शख्स तेरे ॿुधे थो नौजवान हय्या अल सलाह हय्या अल फलाह ऐं फरमाईंदा इन तरफ़ डोड़ पाए थो त कामयाबी हेॾा आहे, इन कामयाबी जे तरफ़ अचे थो, रब जे इन मस्जिद सां ताल्लुक़ क़ाइम करे थो, अल्लाह जे क़ुरान सां ताल्लुक़ क़ाइम करे थो। फरमाईंदा अल्लाह अहिड़े नौजवान खे अर्श जे छां हेठि रखंदो जॾहिं त रब जे अर्श जे छां खां सवा ॿी छां न हूंदी। वशाबुन नशा फी इबादत रब्बी, फरमाई केॾा ई ख़ुश नसीब नौजवान आहिनि जिनके दिलनि में अल्लाह जो कलाम आहे, जिनके दिल में फरमाईंदा दीन जो शऊर आहे, ऐं फरमाईंदा हू ॿारनि जे हक़नि खे सुञाणे थो, पंहिंजे माइटनि मिटनि जे हक़नि खे सुञाणे थो, वॾे नंढे जे उन सभु मामलात खे सुञाणे थो, त वॾनि जी इज़त करे थो, नंढनि ते शफ़क़त करे थो। इहो दीन ऐं क़ुरान हिन खे शऊर जो ॼाणे थो। इन करे इन क़ुरान सां ताल्लुक़ क़ाइम करण सां छा फ़ाइदो थिए थो? अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, फरमाई ख़बरदार अल्लाह जो ज़िक्र यानी क़ुरान भी ज़िक्र आहे, इन्हनि सां दिलनि खे सुकून ऐं राहत हासिल थिए थो। इन करे मुंहिंजा भाइरो जेके ही इंतज़ाम कनि था, जेको तव्हां लाइ कोशिशूं कनि था, हाफ़िज़ साहब हिते मुक़ररु कयो ऐं उन्हनि जी जेके बि ख़राजात आहिनि या उन खां पोइ बि जेको माहौल जुड़नि था, इहा बि वॾी महिनत आहे। असां इन्हनि कमनि में उन्हनि सां ताक़त कयो ऐं इहे सदका जारी आहे, इहे असल कम आहे। बाक़ी सभु शयूं हिते ई रहिजी वञूं, सभु शयूं केरु अॼु पाण सां गॾु का शइ न खणी आहे, उहे माण्हू असां सां गॾु हुया, तव्हां जूं उमिरियूं नंढियूं हूंदियूं, उहे माण्हू जेके कुझु वॾा हिते मौजूद आहिनि, जेके इन सफ़र में बीठा हूंदा हुया, डॉक्टर दिलमुराद साहब बीठो हूंदो, ॿिया सरकार असां सां गॾु बीठा हूंदा, ॿिया वॾा असां सां गॾु बीठा हूंदा, दुनिया छॾे विया, सभु शयूं हिते ई रहिजी वियूं आहिनि। इन करे असांजे लाइ क़ुरान जेका आहे इन सां ताल्लुक़ ऐं मुहबत क़ाइम करे ऐं पंहिंजे ॿारनि खे क़ुरान मजीद जो शऊर ॾियारिजे। ऐं क़ुरान अज़ीम कलाम आहे, ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह हुदन लिलमुत्तक़ीन, फरमाए ही किताब आहे जंहिंमें को शक शुबो कोन्हे, हिदायत आहे परहेज़गारनि जे लाइ, हिन में सुकून बि आहे, राहत बि आहे, दिलनि खे मुनव्वर बि करे थो ऐं घरनि में रहमत ऐं बरकत बि आहे। नबी अलैहिस्सलाम फरमा घरनि में क़ुरान पढ़ंदा कयो, घर खे कब्रिस्तान न बनायो, उन घर में जंहिंमें सूरतुल बक़रा जी तिलावत कई वञे उन मां शैतान वञी हिकु नंढड़ी सूरत आहे, सूरतुल इख़लास आहे, क़ुल अल्लाहु अहद नंढड़ी सूरत आहे। फरमाई त हिकिड़े मरतबा पढ़ण सां हिकु दहाई जे बराबरि क़ुरान मजीद जो सवाब मिले थो। जेको टे मरतबा सूरत इख़लास पढ़ंदो, क़ुल अल्लाह पढ़ंदो, हुनखे मुकम्मल क़ुरान मजीद पढ़ण जो सवाब मिले। ये बेकिज़ आहे अल्लाह जी तरफ़ां हिकिड़ा असांखे यानी टे मरतबा असीं सूरतुल इख़लास पढ़ूं ऐं असांखे मुकम्मल क़ुरान मजीद जो सवाब मिले, असांखे इहा शिफ़ा मिले। असां बीमारियूं हूंदियूं आहिनि, असां हेॾा होॾा जाली पीरनि हिननि जे पुठियां आस्थान हिननि जे पुठियां न लॻूं, जाली माण्हुनि जे पुठियां न लॻूं, असीं क़ुरान मजीद ही जेको आहे सूरतुल फातिह जेका आहे इहा शिफ़ा आहे, इन्ही खे त पढ़णु। तो मुझे भाई मुख्तसर ये ॻाल्हियूं तव्हांखे क़ुरान मजीद जे शान जे बारे में ऐं ही जेके सिलसिला आहिनि इन्हनि जे मुतालिक़ जेके तव्हांखे ॿुधाया, अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला इन्हनि ॻाल्हियुनि ते गौर फ़िक्र करणु ऐं अमल करण जी तौफ़ीक़ बख़्शे।